हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों। मुंहिंजो नालो प्रदीप मेघवाड़ आहे। आइस क्लास जे प्लेटफॉर्म तां हाज़िर आहियां। दोस्तों, हिन वीडियो ठाहिण जो मुंहिंजो मक़सदु असांजे सिंधी भाइरनि भेनरनि या कंहिं बि शोबे सां तालुक़ु रखंदड़ जेके दोस्त आहिनि उन्हनि खे फ्रीलांसिंग जे बारे में आगाही ॾियणु ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइणु त 2021 या ईंदड़ वक़्त में सभिनी दोस्तनि खे फ्रीलांसिंग छो करणु खपे या असांजा जेके बेरोज़गार दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे फ्रीलांसिंग जी तरफ़ छो अचणु खपे। सो शुरूआत आउं कंदुसि फ्रीलांसर जी ईज़ी मतिलब खां। त दोस्तों, फ्रीलांसर असांजे इर्द गिर्द नॉर्मल डेली लाइफ में असां ॾिसंदा रहंदा आहियूं। जंहिंजो मिसाल असां वठूं त असांखे जेकॾहिं घर में इलेक्ट्रिक को फॉल्ट आहे त असां कंहिं बि असां वटि अञा ताईं रवाजु न आहे कंहिं इलेक्ट्रिशियन कंपनी या कंहिं शॉप खे कॉल कयूं। असां सिधो असां वटि नंबर हूंदा आहिनि डिफरेंट फ्रीलांसर्स जा जेके असांखे जीअं जेकॾहिं इलेक्ट्रिक असांजो मसइलो आहे या प्लम्बिंग जो इशू आहे त असां उन्हनि खे कॉल कंदा आहियूं ऐं उहे अची करे असांजो मसइलो हल करे वेंदा आहिनि। उन्हनि जी को बि किथे शॉप न हूंदी आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ॾिठो वञे त पूरे प्रोजेक्ट जे हिसाब सां राज़ो जेकॾहिं असां हायर कयूं था या प्लम्बर हायर कयूं था या अहिड़ा ॿिया खोड़ सारा जेके हार्ड स्किल्स आहिनि जेके जंहिंमें असां माण्हुनि खे घुराईंदा आहियूं ऐं उहो पंहिंजो जॉब जेका हूंदी आहे उहो वर्क करे ऐं पोइ हलिया वेंदा आहिनि। उहे असां सां बाउंड कोन हूंदा आहिनि, सिर्फ़ु उन प्रोजेक्ट जे लाइ बाउंड हूंदा आहिनि। या उहे माण्हू कंहिं बि कंपनी या उन जे लाइ जॉब कोन कंदा आहिनि पघार ते। त बेसिकली उहे हिकिड़ो सिधो सऊं मिसाल आहिनि फ्रीलांसिंग जो। ऐं हाणे अचूं था इंटरनेट फ्रीलांसिंग। त अहिड़ी तरीक़े सां असांजी जेका बाक़ी जेका लाइफ आहे जंहिंमें हार्ड स्किल्स आहिनि जीअं प्लम्बिंग थी वियो, इलेक्ट्रीशियन थी वियो, कलर वारो थी वियो या वाढो थी वियो जेको घर में अची तव्हांखे छोटी मोटी सर्विसिस ॾेई वञे थो, या राज़ो थी वियो। अहिड़ा ॿिया बि खोड़ सारा स्किल्स आहिनि। ऐं आउं हमेशह इहो बि चवंदो आयो आहियां दोस्तनि खे त असांजी जेके नौजवान आहिनि या असांजा जेके घटि एडुकेशन करे सघिया आहिनि उन्हनि दोस्तनि खे इन्हनि हुनर तरफ़ अचणु खपे ऐं जीअं उहे पंहिंजो लाइफ सुठे नमूने पंहिंजी लाइफ गुज़ारे सघनि। ऐं वॾा बि चई विया आहिनि त हुनर वारो माण्हू कॾहिं बि बुख न आहे मरंदो। सो ऐं इन ई साॻी मतिलब में जेकॾहिं पाण उनखे फ्रीलांसिंग जेका इंटरनेट फ्रीलांसिंग चऊं त हाणे हलंदड़ वक़्तु जेको डिजिटल दौरु आहे, हाणे इहो सॼी जेका आहे चइजे ग्लोबल विलेज हिकिड़ी पूरी दुनिया बणिजी चुकी आहे। सो इन में तव्हां किथे बि वेही मिठी में वेही करे या हैदराबाद में या कराची में किथे बि वेही दुनिया जे कंहिं बि माण्हू खे पंहिंजी सर्विस ॾेई सघो था। जहिड़ो जेकॾहिं कंहिंखे वेबसाइट ठाराइणी आहे उहो तव्हां खां 12,000 10,000 15,000 500 मील परे बि वेही करे तव्हां खां उहो वेबसाइट ठाराए सघे थो ऐं उनजी चार्जिस जेका उहो डिफरेंट कंपनीज़ जे थ्रू पे करे सघे थो। जेकॾहिं उनखे मोबाइल एप्लीकेशन ठाराइणी आहे, जेकॾहिं उनखे पंहिंजे बिज़नेस जी मार्केटिंग कराइणी आहे, अहिड़ा खोड़ सारा स्किल्स आहिनि जेके कुझु स्किल्स जेके आहिनि बेसिक जंहिंजी वधीक डिमांड आहे असां आइस क्लास जे अंडर में बि करायूं पिया। सो बेसिकली उहे बि सिखी करे बेस्ट स्किल्स तव्हां फ्रीलांसिंग करे सघो था, पंहिंजो पाण खे इंटरनेशनल मार्केट में वठी वञी सघो था ऐं पंहिंजी सुठी लाइफ जेका आहे उहा उन गुज़ारे सघो था पैसा अर्न करे। त हाणे थींदो इहो आयो आहे त फ्रीलांसिंग जे बारे में या फ्रीलांसिंग जे नाले ते माण्हुनि सां कुझु ठगियूं थियूं आहिनि। त असांजी जेका आवाम आहे या असांजो नौजवान आहे उहो शॉर्टकट मेथड जे चकर में घणो हूंदो आहे। त मुंहिंजी उन्हनि खे इहा ई एडवाइस आहे त जेकॾहिं तव्हांखे फ्रीलांसिंग करणी आहे, पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे फ्रीलांसिंग करणु खपे। छो त जेकॾहिं हींअर जेकॾहिं पेंडेमिक वारे दौर में ॾिसिजे त हर जॉब जेका आहे उहा रिमोट जॉब थी वई आहे। सो उन वक़्त में वधि में वधि जेको आहे माण्हू फ्रीलांसिंग जी तरफ़ आया आहिनि ऐं नवां नवां स्किल्स सिखी करे फ्रीलांसिंग कनि पिया। सो मुंहिंजी बि जेके सिंध जा नौजवान आहिनि उन्हनि खे इहा ई हिकिड़ी गुज़ारिश आहे त वधि में वधि तव्हां इंटरनेट तां सिखो, तव्हां कंहिं इंस्टीट्यूट मां सिखो। जेकॾहिं असां वटां जेकॾहिं मिठी या थर में आहियो, असांजे कैंपस जेका आइस क्लास जे कैंपस ते सिखणु चाहियो था त उते सिखो। ऐं जीअं तव्हां पंहिंजो पाण खे फ्रीलांस मार्केट में लॉन्च करे सघो।
फ्रीलांसिंग बेसिकली कॉन्सेप्ट इहो आहे त तव्हां कुझु उन्हनि खे सर्विसिस ॾींदो, उन जे बदिले तव्हांखे उहो चार्जिस मिलंदी। ऐं हिन में कुझु बि पैसो इन्वॉल्व न आहे। हिन में तव्हां खां केर बि माण्हू एडवांस में पैसा कुझु कोन वठंदो। तव्हां उनखे सर्विस ॾींदो, उन जे बदिले तव्हांखे पैसा मिलंदा। सो मुंहिंजे ख़्याल में दोस्तनि खे सम्झ में अची वई हूंदी फ्रीलांसिंग कॉन्सेप्ट छा आहे। ऐं हाणे अॻिते कोशिशि कंदसि त वीडियो ठाहियां जे कहिड़ा कहिड़ा स्किल्स जेके आहिनि उहे हाईली डिमांड में आहिनि, ऐं जेके असांजी टीम में जेके दोस्त असांजी टीम में जेके इंस्ट्रक्टर आहिनि उहे बि सुठा फ्रीलांसर आहिनि, इंटरनेट फ्रीलांसर आहिनि, जेके इंटरनेट ते वेही करे ऐं थ्रू सर्विसिस सेलिंग, चाहे उहो वेब डिज़ाइन एंड डेवलपमेंट हुजे, वर्डप्रेस डिज़ाइन हुजे, या डिजिटल मार्केटिंग हुजे, या खणी चइजे वीडियो एडिटिंग हुजे, ग्राफिक्स हुजे, ऐं इन सां रिलेटेड ॿिया बि खोड़ सारा स्किल्स आहिनि जेके उहे करे ऐं पंहिंजो सुठो पैसो कमाइनि पिया थ्रू फ्रीलांसिंग ऑनलाइन इंटरनेट ते। ऐं उन खां अलावा बि जेकॾहिं ॾिठो वञे हिकिड़ो एग्ज़ाम्पल त फ्रीलांसिंग जेका जीअं हाणे यूनिवर्सिटी जा जेके स्टूडेंट आहिनि जेके पंहिंजे घर खां कोसों मील परे रहनि था, त उहे बि पंहिंजी लाइफ जेका आहे सो मतिलबु स्टडी ऐं प्लस में जेकॾहिं उहे ट्यूशन पढ़ाइनि था या को पार्ट टाइम जॉब कनि था त वधि में वधि उन्हनि जो टाइम कंज़्यूम थिए थो ऐं पंहिंजी स्टडी बि मुतासिर थिए थी। उन्हनि दोस्तनि खे बि मुंहिंजी इहा हूंदी सलाह त उहे बि फ्रीलांसिंग जी तरफ़ अचनि, को स्किल सिखनि, किथां बि इंटरनेट ते भरियो पियो आहे मवाद। ऐं असां बि कोशिशि कंदासीं त हर हफ़्ते ऐं हर वीडियो ठाहे करे दोस्तनि खे गाइड कयूं त कहिड़ा कहिड़ा स्किल्स सिखणु खपनि, जंहिंमें वधि में वधि फ्रीलांस मार्केट में डिमांड आहे, जीअं उहे पंहिंजी लाइफ सुठे नमूने अर्न करे सघनि। ऐं त जीअं ॾिठो वेंदो हो त पुराणे वक़्त में जेके असांजा दोस्त यूनिवर्सिटी जे दौरान ट्यूशन पढ़ाईंदा हुआ, ऐं जेकॾहिं उहो इंजीनियरिंग में पढ़ंदो पियो त 4 खां 5 कलाक उहो ट्यूशन प्राइमरी खे पढ़ाईंदो हो कुझु पैसा कमाइण जे लाइ। जेकॾहिं उहो साॻी माण्हू जेकॾहिं IT जो आहे या कंहिं बि शोबे सां तालुक़ु रखे थो, इंटरनेट तां को बि स्किल सिखी वञे थो, डिजिटल मार्केटिंग सिखी सघे थो, इहे सभु एतिरा ॾुखिया न आहिनि, ईज़ी आहिनि। जेकॾहिं कंहिं में सेल्फ अर्निंग गाइड्स आहिनि उहे पाण सिखी सघे थो, पर जेकॾहिं नथो त तव्हां ऑनलाइन कोर्स वठी सघो था, डिजी स्किल हिकिड़ो आहे उतां बि वठी सघो था। जेकॾहिं सिंधी ॿोली में जेकॾहिं सिखणु चाहियो था त आइस्किलस सां तव्हां सिखी सघो था। असां जल्दी जेको वीडियो बूट कैम्प सिस्टम शुरू करण वारा आहियूं। ऐं जेकॾहिं तव्हांजो तालुक़ु मिठी सां आहे या थर सां आहे त असांजे आइस्किलस मिठी कैंपस ते तव्हां ट्रेनिंग वठी सघो था। वेब डिज़ाइन डेवलपमेंट थी वियो, डिजिटल मार्केटिंग थी वियो, वीडियो एडिटिंग थी वियो, ग्राफिक डिज़ाइनिंग थी वियो, ई कामर्स थी वियो। ई कामर्स मैनेजमेंट जो हींअर वॾी डिमांड आहे फ्रीलांसिंग मार्केट में। वर्डप्रेस डिज़ाइन, जेकॾहिं वर्डप्रेस तव्हां सिंपली सिखो था, वर्डप्रेस जो तमामु घणो कमु आहे फ्रीलांस मार्केट में। सो मुंहिंजे ख़्याल में वीडियो वॾो थी वियो आहे। सभिनी दोस्तनि जी महिरबानी ॾिसण जी। उमेदु आहे इहो वीडियो तव्हांखे हेल्पफुल साबित थींदो।